नासिक तव्हां खे अहम ख़बर ॾींदासीं। मलीर जे इलाइक़े काज़ी टाउन में बिजली ऐं पाणी जी बंदिश ख़िलाफ़ रहवासियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे कलेक्टर ऑफिस आॾो धरणो हंयो वियो आहे। अॻवाननि जो चवणो हो त बिल भरण बावजूदि बिजली बंदि आहे। कलेक्टर वारा ज़्यादती करे रहिया आहिनि। अवां खे नासिक अपडेट कयूं पिया। मलीर जे इलाइक़े काज़ी टाउन में बिजली ऐं पाणी जी बंदिश ख़िलाफ़ रहवासियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे कलेक्टर ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो आहे। अॻवाननि जो चवणो हो त बिल भरण बावजूदि बिजली बंदि आहे। कलेक्टर वारा ज़्यादती करे रहिया आहिनि। मलीर जे इलाइक़े काज़ी टाउन में बिजली ऐं पाणी जी बंदिश ख़िलाफ़ रहवासियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे कलेक्टर ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो आहे। अॻवाननि जो चवणो हो त बिल भरण बावजूदि बिजली बंदि आहे। कलेक्टर वारा ज़्यादती करे रहिया आहिनि। अवां खे नाज़रीन आगाह कयूं पिया। मलीर जे इलाइक़े काज़ी टाउन में बिजली ऐं पाणी जी बंदिश ख़िलाफ़ रहवासियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। नाज़रीन अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। मलीर जे इलाइक़े काज़ी टाउन में बिजली ऐं पाणी जी बंदिश ख़िलाफ़ रहवासियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे कलेक्टर ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो। अॻवाननि जो चवणो हो त बिल भरण बावजूदि बिजली बंदि आहे। कलेक्टर वारा ज़्यादती करे रहिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील वठूं था मलीर मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार खां। मीर ज़ुल्फ़कार, अपडेट कजो। जी फरा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मलीर जे गाज़ी टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में बिजली बंदि हुअण करे जेको आहे रहवासी रोडनि ते निकिरी आया आहिनि। मलीर पथरा वेझो मेन कोमाई शाहराह ते जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे, जंहिंजे करे कराची खां ठठे ईंदड़ जेका ट्रैफिक आहे उहा मुअतल थी वई आहे। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त कई इंतिज़ामिया जेको आहे हरू भरू अवाम सां ज़्यादतियूं करे रही आहे। तेरा बिल मोकिलण बावजूदि हर महीने बिलनि जी अदायगी कयूं था, पर उनजे बावजूदि बि केतिरा कलाक जेको आहे बिजली गायब रहे थी। बिजली गायब हुअण करे जेको आहे पाणी जी खोट थिए थी, जंहिंजे करे अवाम खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जॾहिं त मशियल नौजवाननि जूं जेके आहिनि पुलिस सां चकरियूं बि थियूं आहिनि ऐं जेका ट्रैफिक आहे उन जो मुअतली हिनमहिल ताईं जारी आहे, जंहिंजे करे जेका सवे गाॾियूं उते बीठल आहिनि। मुज़ाहिरनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते बिजली बहाल कई वञे ऐं जेको आहे अवाम मां बेचैनी ख़तमु कई वञे। जी ठीकु आहे मीर ज़ुल्फ़कार, वरी महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।